हाणे का बड़ी गाल न कजाए जो मुखे प्यार जेड़े पवित्र लफ्ज़ सां नफ़रत थी पवे। आखिर मूं चयो छा? एडी नंढी गाल ते एडो गुस्सो? हाँ साईं, अवां भल कंहिंजो अंदर जलायो त भली, पर पोइ बि अवां लाइ इहा नंढी गाल थी। कंहिंजो अंदर अधु थिए त भल थिए, कंहिंजूं रातियुनि जूं निंड्रूं हराम थियनि त भली थियनि। अवां खे कहिड़ी परवाह? ईअं न चओ जानी, तोखे ख़बर नाहे त मां कीअं पई जियां। मूं त ख़्वाबनि में बि सिर्फ़ तोखे ॾिठो आहे। हाणे त इहा हालत आहे जो रोई रोई अखियूं सुॼी पयूं आहिनि। अची ॾिस त सही हिन जॾीअ जो हाल, त कीअं न अखियुनि मां बेमुदाइती बरसाति पई बरसे। कंहिंजी जुदाईअ में रोअण जो मज़ो ई ॿियो हूंदो आहे। तॾहिं त अब्दुल गफूर ज़रदारी पंहिंजी शाइरीअ में चयो आहे, जंहिंजे लाइ आवाज़ आहे समीना कंवल जो ऐं मौसीक़ी आहे शाहिद बस्मीअ जी। ॿुधो। क्या नाम है आपका? नाम तो आपने सुना ही होगा, अली नवाज थे वो निगार हुसैन। ओए होए, अरे वाह।
अव्हांखे हीअ कैसेट कीअं लॻी? पंहिंजी राय थर प्रोडक्शन मीरपुर ख़ास जी एड्रेस ते ॾियारे मोकिलियो। असांखे इंतज़ार रहंदो। न सिर्फ़ इंतज़ार पर पंहिंजे आईंदा ॿिए वॉल्यूम जी तयारीअ में मदद बि मिलंदी। चङो, पोइ मोकिलाणी कान्हे। अल्लाह निगहबान।